أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والحمد لله القاسم الجبارين مبير الظالمين مدرك الهاربين والصلاة والسلام على السيد العربي القرشي المكي المدني الأفقي التهامي العبد المؤيد والرسول المسدد المصطفى الأمجد والمحمود الأحمد أبي القاسم محمد صل على محمد وآل محمد. والصلاة والسلام على سيد الوصيين أنيس المستأنسين مولى الموحدين أمير المؤمنين علي بن أبي طالب اللهم صل على محمد وآل محمد وعلى أولاده المعصومين الطيبين الطاهرين لا سيما الإمام المنتظر والحجة الثاني عشر ولعنة الله على أعدائهم من يوم عداوتهم إلى يوم الحشر. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كتابه الأغر والمعتبر بسم الله الرحمن الرحيم لو اتبع الحق أهواءهم لفسدت السماوات والأرض ومن فيهن. सभी गज्जी करे बुलंद आवाज़ से सलावत. नारे तकबीर. सभी गज्जी करे बुलंद आवाज़ से नारे तकबीर. नारे रिसालत. नारे रिसालत. नारे हैदरी. नारे हैदरी. वरी बे इबादत समझी बुलंद आवाज़ से सलावत. अज़ीज़ान मोहतरम मुअज़्ज़िज़ सामीईन, मूं अवांजी खिदमत में खुदावंद आलम जे पाक कलाम मां एक आया शरीफ़ा तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे. अगर अवांजी तवज्जो रही तो 2-4 मिनट आसानी से कुछ अर्ज़ कंदुसि. अज़ीज़ान मोहतरम, खुदावंद आलम पंहिंजे पाक कलाम में हिन आया मुबारका में हक़ जी अहमियत ॿुधाए रहियो आहे. हक़ जी अहमियत बयान करे रहियो आहे त हिन काइनात जे वजूद में, हिन काइनात जी बका में हक़ जी अहमियत छा आहे. अगर ही जेको आसमान बाक़ी आहे, ही ज़मीन पंहिंजी जगह ते बाक़ी आहे, ही काइनात जो ज़र्रो ज़र्रो अगर बाक़ी आहे त इन्हे जी बका में हक़ जी अहमियत छा आहे. खुदावंद आलम पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो त लवित्तबअल हक़्क़ु अहवाअहुम, त ए दुनिया वारो हक़ जी अहमियत एतिरी आहे जो अगर हक़ बातिल जी बैयत करे, अगर हक़ बातिल जे ख्वाहिशात जी इत्तिबा करे, तवज्जो आहे हलाइना, अगर हक़ बातिल जे ख्वाहिशात जी इत्तिबा करे, अगर हक़ बातिल जे कढ लगी पवे त उन्हें जो हिन काइनात के नुक़सान इहो थींदो जो लफ़सदत समावात, आसमान आसमान न रहंदो, वल अर्ज़ ज़मीन ज़मीन न रहंदी. खुदावंद आलम फरमाए थो त अगर हक़ बातिल जे अॻियां झुकी वञे
त ही ज़मीन ऐं आसमान जेको कुझु उन में आहे तबाह बर्बाद थी वेंदो। यानी हिन आया मुबारका जी रोशनी में अगर इन शइ जो मुलाहिज़ो कयो वञे त अगर खुदावंद आलम ही कानून बयान कयो, हक़ जी अहमियत बयान कई, त अगर जेकॾहिं हक़ बातिल जे अॻियां झुके, अगर हक़ बातिल जी बैयत करे, अगर हक़ बातिल जी इत्तिबा करे, त ज़मीन ऐं आसमान ऐं जेको कुझु उन में आहे उहो तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। त हिन आयत जी रोशनी में असां जॾहिं हिन काइनात ते निगाह कंदासीं त असांखे इहा ख़बर पवंदी त ही काइनात इन्हे जे करे बाक़ी आहे जो हर दौर जे हक़ पंहिंजे दौर जे बातिल खे ठुकरायो। अज़ीज़ान मोहतरम, काइनात इन्हे जे करे बाक़ी आहे जो आदम अलैहिस्सलाम पंहिंजे दौर जे बातिल खे ठुकरायो। ही काइनात इन्हे जे करे बाक़ी आहे जो इब्राहिम अलैहिस्सलाम नमरूद खे ठुकरायो। ही काइनात इन्हे करे बाक़ी आहे जो मूसा अलैहिस्सलाम फिरऔन खे ठुकरायो। ही काइनात इन्हे जे करे बाक़ी आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा अबू सुफियान खे ठुकरायो। ही काइनात इन्हे करे बाक़ी आहे जो अली मुर्तज़ा ऐं हसन मुजतबा पिसर सुफियान खे ठुकरायो। अज़ीज़ो, एहसान आहे हुसैन जो हिन काइनात ते जो हुसैन करबला में यजीद खे न यजीदियत खे ठुकराए करे काइनात खे बका बख्शी आहे। तवज्जो त आहे न साईं, छो जो तव्हां मूंखे ॾिसो था लेकिन तव्हां मुंहिंजा को हिकिड़ो बि नज़र नथो अचे। हिकु मरतबा गॾिजी करे बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। यानी अज़ीज़ान मोहतरम, ही काइनात इन्हे जे करे बाक़ी आहे जो हर दौर जे हक़ पंहिंजे दौर जे बातिल खे ठुकरायो। हर दौर जो जेको ख़ुदा जो नुमाइंदो हुयो उहो उन दौर जे बातिल जे अॻियां न झुकियो। ऐं अज़ीज़ान मोहतरम, इहो ई सबबु आहे जो इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं न फरमायो त मां हुसैन हिन यज़ीद जी बैयत न कंदुसि। इमाम ईअं न फरमायो त मां हुसैन अॼु हिन यज़ीद जी बैयत नथो कयां। न अज़ीज़ान मोहतरम, बल्कि इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु कानून ऐं क़ाइदा कुली ॾेई वियो त ए यज़ीद, ए वलीद, ही हिकु मरतबा बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। तवज्जो त आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। इमाम अलैहिस्सलाम जन फरमायो, ए वलीद, इहा अॼु जी ॻाल्हि कान्हे का, इहा फ़क़ति मूं हुसैन ताईं ॻाल्हि न आहे, बल्कि इमाम अलैहिस्सलाम जन फरमायो, मिसली ला युबाइउ मिसल यज़ीद, त जेको बि मूं जहिड़ो हूंदो, जेको बि हुसैनी फ़िक्र जो हूंदो, जेको बि हुसैनी मिशन सां ताल्लुक़ रखंदो, उहो अॼु न क़यामत ताईं फ़क़ति यज़ीद जी न कंहिं यज़ीदी जी बैयत त छा पर हिमायत बि कोन कंदो। यानी इमाम अलैहिस्सलाम हिकु क़ाइदा कुली ॾेई छॾियो। ऐं अज़ीज़ान मोहतरम, सवाल आहे हिकिड़ो त अगरि जेकॾहिं हिकु हुसैन बैयत न कई त यज़ीद जेको बादशाह हुयो, जंहिंजे मातहत ॿ बादशाहियूं हुयूं, ॿ टे बादशाहियूं हुयूं, अगरि हिकु हुसैन बैयत न कई त उन यज़ीद ते कहिड़ो फ़र्क़ु पियो पवे? तवज्जो थो चाहियां। अगरि जेकॾहिं कोई हिकिड़ो फर्द बैयत न करे त हिकु बादशाह ते कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? लेकिन न अज़ीज़ान मोहतरम, छो जो जीअं मां तवज्जो हेॾे हुजे साईं, छो जो जीअं मां आयत में खुदावंद आलम फरमायो आहे, जंहिं आयत जी मूं तिलावत कई त लवित्तबअल हक़, अगरि हक़ बातिल जे अॻियां झुके, जॾहिं असां इन आयत ते निगाह कंदासीं त असांखे इहा ख़बर पवंदी त यज़ीद हुसैन खां हिकु फर्द समझी न, यज़ीद हुसैन खां हिकु शख्स समझी न, बल्कि यज़ीद हुसैन खां शरीयत समझी बैयत पियो घुरे। बल्कि यज़ीद हुसैन खे हिकु फर्द समझी न, यज़ीद हुसैन खे
बैयत हुसैन खां इन जे करे पियो घुरे जो यज़ीद हुसैन खे हसन समझी, अली समझी, पंहिंजे दौर जो मोहम्मद समझी बैयत पियो तलब करे। यानी अज़ीज़ान मोहतरम हुसैन इलाही नुमाइंदो हुयो, हुसैन खुदा जे तरफां बनायल हक़ हुयो जंहिंजो तारुफ रसूल इस्लाम कराए विया। ऐं अगरि उहो हुसैन यज़ीद जी बैयत करे हा त क़ुरान मजीद जी हिन आयत जो छा थिए हा त अगरि हक़ बातिल जे अॻियां झुकी वञे त ही ज़मीन आसमान सभु कुझु तबाह बर्बाद थी वेंदो। यानी अज़ीज़ान मोहतरम अगरि असां हिन काइनात ते निगाह कंदासीं त असांखे ख़बर पवंदी त हिन आसमान जो पंहिंजी जॻह ते बाक़ी रहण, हिन ज़मीन जो पंहिंजी जॻह ते बाक़ी रहण, हिननि सितारनि जी चमक जो पंहिंजी जॻह ते बाक़ी रहण, हिन चंड जी दमक जो पंहिंजी जॻह ते बाक़ी रहण, हिन दरियाउनि जी रवानी जो पंहिंजी जॻह ते बाक़ी रहण, समुंडनि जी तुग़यानी जो पंहिंजी जॻह ते बाक़ी रहण। इहा दलील आहे इन ॻाल्हि जी त आदम खां वठी करे अॼु ताईं कंहिं बि अल्लाह जे नुमाइंदे बातिल जे अॻियां बैयत त छा पर हिमायत में न आहे कई। हाणे अज़ीज़ान मोहतरम मां मुख़्तसिर कंदे गुज़रंदो हलां ताकि मां पंहिंजे मक़सद ताईं पहुची वञा। त इमाम अलैहिस्सलाम जन फरमायो त ए वलीद तोखे ख़बर आहे त यज़ीद फासिक आहे, यज़ीद फाजिर आहे, यज़ीद शराबी आहे, यज़ीद बद किरदार आहे, यज़ीद बदमाश आहे ऐं मां हुसैन मुंहिंजे रगुनि में ज़हरा जो खून आहे। मां हुसैन हिन यज़ीद जी बैयत कीअं थो करे सघां? छो जो अज़ीज़ान मोहतरम हुसैन उहा अज़ीम ज़ात आहे जेको ख़ुदा जे तरफ़ां बणायल मासूम आहे। इहो ई सबबु आहे जो मुतवक्किल जे ज़माने में हिकिड़ो शिया आलिम दीन हूंदो हुयो जंहिंजो नालो आहे इब्ने सुकैत। उहो उलमाए अदब मंझां हिकु शिया आलिम हुयो ऐं अज़ीज़ान मोहतरम उन जो पंहिंजे दौर में असर रसूख वधे पियो। अगरि कंहिंजो बि असर रसूख वधंदड़ हुजे त उन दौर जो जेको बादशाह हुजे, वॾेरो हुजे, चङो मुड़ुसु हुजे, उन खे इहा शइ बुरी लॻंदी आहे। या हुन सोचियो त आख़िर हिन जो छा सबबु आहे जो हिन जो असर रसूख वधंदो थो वञे। जॾहिं हुन इहो मुशाहिदो कयो नतीजो कढियईं त मोहबत अहल बैत आहे जंहिंजे करे हिन जी इज़त वधंदी थी वञे। तवजो आहे अलाए घबराइजी रहो। जंहिंजे करे हिन जी इज़त वधंदी थी वञे हुन इहो सोचियो मुतवक्किल त कुझु अहिड़ो कयां त जंहिं शइ जे करे हिन जी इज़त वधे थी उन शइ खे धकु लॻेसि। हाणे अज़ीज़ान मोहतरम इहो सोचे हिन मुतवक्किल खे इब्ने सुकैत खे मुतवक्किल घुरायो। इब्ने सुकैत खे घुराए करे चई त ए इब्ने सुकैत तूं हिकु बहितरीन उस्ताद आहीं, मां चाहियां थो त तूं मुंहिंजे ॿिनि पुटनि खे पढ़ा। हाणे अज़ीज़ान मोहतरम जॾहिं इब्ने सुकैत इहो ॾिठो त मुतवक्किल बादशाह आहे जेको ज़ालिम आहे, उहो थो चए त मुंहिंजे ॿिनि पुटनि खे पढ़ा। हिन चयो त ही आहे दुश्मन अहल बैत। तवजो हेॾे हुजे, ही आहे दुश्मन अहल बैत ऐं मां जेको कुझु आहियां दरे ज़हरा जी नौकरी जे करे आहियां। अगरि मां हिन जे दर ते वञी नौकरी कंदुसि त इहा ॻाल्हि जुड़ंदी कीअं? लेकिन आख़िरकार बादशाह हुयो, उनखे जवाबु न ॾेई सघियो। ऐं अज़ीज़ान मोहतरम जॾहिं हिन मुतवक्किल जे पुटनि खे पढ़ाइणु शुरू कयो त मुतवक्किल हिन जी हैसियत खां वधीक हिन खे सहूलियतूं ॾियणु लॻो। अगरि हिन जी हैसियत 50,000 आहे त हिन खे लख ॿ पघार ॾियणु लॻो। अगरि हिन जी हैसियत जेकॾहिं हिकु घर आहे त उन खे 2 घर ॾियणु लॻो। यानी हर शइ हिन जी हैसियत खां मथे ॾियणु लॻो। जॾहिं कुझु अरसो गुज़रियो मुतवक्किल सोचणु लॻो वञा त सही, जंहिं शइ खे ख़तमु करण जे लाइ एतिरो ख़र्च कयो आहे
ॾिसां त सही उन शइ खे ज़ंग लॻो आहे या न आहे लॻो, उहा शइ ज़ंगजी वई आहे या न। हाणे अज़ीज़ान मोहतरम ही इन उमेद ते त मां जेको ख़र्च कयो आहे, मां जेका दौलत इस्तेमालु कई आहे, उन दौलत जी चमक मोहब्बत अहल बैत जी चमक खे ख़त्म करे छॾियो हूंदो। ही आयो इब्ने सुकैत, हिन जे ॿिनि पुटनि खे पढ़ाए थो वेठो। हाणे अज़ीज़ान मोहतरम इब्ने सुकैत उन खां ॾिसी करे सवाल थो करे, इब्ने सुकैत खां मुतवकिल ॾिसी करे सवाल थो करे त ए इब्ने सुकैत मूंखे तव्हां खां हिकु सवाल करिणो आहे। हाणे इब्ने सुकैत मुतवकिल ॾांहुं ॾिसी करे चवे थो त ए बादशाह तव्हां सवाल कयो। हाणे अज़ीज़ान मोहतरम जॾहिं न हिन सवाल कयो आहे, ॾिसी करे चवे थो मन होमल अफ़ज़ल, ए इब्ने सुकैत ॿुधा त सही वधीक फज़ीलत वारो केरु आहे, इब्नाए हाज़ान अमिल हसन वल हुसैन, ही मुंहिंजा ॿ पुट अफ़ज़ल आहिनि या हसन हुसैन अफ़ज़ल आहे। ख़ुदा जी इज़त जो कसम आहे, जॾहिं न हिन इहो सवाल कयो, हिन खे तवक़ो हुई त मां जेका दौलत इस्तेमालु कई आहे, ही इब्ने सुकैत मुंहिंजी तारीफ़ कंदो। ऐं होॾां जॾहिं इब्ने सुकैत इहो सवाल ॿुधो आहे या पंहिंजे दिल में चवे थो कि इब्ने सुकैत अॼु तुंहिंजी विलायत अहल बैत जो इम्तिहान आहे। ए इब्ने सुकैत अहिड़ो जवाबु ॾिजां जो ज़हरा जे अॻियां सुरखुरू थी वञे। इहो सोचे मुतवकिल जे अखियुनि में अखियूं मिलाए करे चवे थो कि बादशाह ज़रा ॿीहर सवाल कर। ॿीहर सवाल थियो आहे, मन हुमल अफ़ज़ल इब्नाए हाज़ान अमिल हसन वल हुसैन, अफ़ज़ल केरु आहे, मुंहिंजा ही ॿ पुट अफ़ज़ल आहिनि या हसन हुसैन अफ़ज़ल आहे। ख़ुदा जी इज़त जो कसम आहे। या इब्ने सुकैत बादशाह खे ॾिसी करे चवे थो त ए मुतवकिल, हसन हुसैन त वॾी ॻाल्हि आहे, वल्लाहे इन कंबरन खादिम अलीइन अफ़ज़ल मिनका व मिन इब्नैक। ख़ुदा जी इज़त जो कसम आहे, हसनैन वॾी ॻाल्हि आहे। जेको ग़ुलाम अली कंबर आहे न, उहो फ़क़ति तुंहिंजे पुटनि खां न, तुंहिंजे पुटनि खां बि अफ़ज़ल आहे, तोखां बि अफ़ज़ल आहे। यानी अज़ीज़ान मोहतरम कोई जोड़ न हुयो। इमाम अलैहिस्सलाम फरमायो त ए वलीद, मां हुसैन न फ़क़ति मिसली ला युबायो मिसल यज़ीद, जेको मूं जहिड़ो हूंदो उहो कॾहिं बि यज़ीद जहिड़े जी बैयत त छा पर हिमायत में नथो करे सघे। हाणे अज़ीज़ान मोहतरम इमाम अलैहिस्सलाम जन बैयत न कई। इमाम अलैहिस्सलाम जन मोहम्मद हनफिया खे सॾु कयो। मां मुख़्तसिर थो कयां। मोहम्मद हनफिया के सॾु करे फरमाइनि था, ए मुंहिंजा भाउ, मां पंहिंजो मक़सदु तोखे ॿुधायूं थो वञा। इहो मक़सदु तूं बि इन खां आगाह थी ऐं जेके ॿिया इंसान माण्हू हुजनि उन्हनि खे बि आगाह कर। हाणे अज़ान मोहतरम इमाम अलैहिस्सलाम फरमायो, इन्नी लम अख़रुजु अशरम वला बतिरा वला मुफ़सिदम वला ज़ालिमा व इन्नमा ख़रजतो लितलबिल इस्लाह फी उम्मत जद्दी रसूलिल्लाह। हाणे अज़ान मोहतरम इहो फरमान मारूफ़ आहे, मां जो ॿुधल आहे, लेकिन मां फ़क़ति इन मज़ा हिकिड़ो नुक़्तो खणणु चाहींदुसि। इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था त ए मुंहिंजा भाउ, मां हुसैन कंहिं तकबुर जे लाइ ख़ुरूज नथो कयां। मूं हुसैन जेको ही क़याम कयो आहे, इहो फ़साद फैलाइण लाइ क़याम न आहे। मां पंहिंजी वॾाई ॾेखारण या ज़ुल्म ॾेखारण जे लाइ मां ही क़याम न आहे कयो, बल्कि व इन्नमा ख़रजतो लितलबिल इस्लाह फी उम्मत जद्दी रसूलिल्लाह। मां चाहियां थो त मां क़याम कयां, ख़ुरूज कयां, ताकि नाने रसूल जी उम्मत जी इस्लाह कयां। हाणे अज़ीज़ान मोहतरम हिते हिकिड़ो सवाल आहे, नुक़्तो आहे, जंहिंजे करे मां हिन फरमान जी तिलावत कई। त सवाल इहो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे मदीने छॾण जी नौबत किथे आई जॾहिं यज़ीद बैयत घुरी। तवजो हुजे साईं। इमाम अलैहिस्सलाम जन खां बैयत कंहिं घुरी? यज़ीद घुरी। ऐं इमाम अलैहिस्सलाम जन जॾहिं मदीनो छॾनि था त उन में पंहिंजे क़याम जो जेको मक़सदु ॿुधाइनि था, उहो इमाम अलैहिस्सलाम मक़सदु छा था ॿुधाइनि? इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था त मां चाहियां थो त मां नाने रसूल जी उम्मत जी इस्लाह कयां। हाणे अज़ान मोहतरम कहिड़ी उम्मत? उहा उम्मत जॾहिं रसूल ख़ुदा रिसालत ते मबूस थियो हुयो त इहा उम्मत पंहिंजनि धीअरुनि खे ज़िंदा दरगोर कंदी,
इहा उम्मत पंहिंजी धी सां गॾु वेही हिकु दस्तरखान ते मानी खाइण खे नंगो आर सम्झंदी हुई। इहा उम्मत जेका हिक ॿिए जे खून जी एतिरी प्यासी हुई जो अगरि जेकॾहिं दुश्मन सां मुलाक़ात थी वञे त खून रेज़ी करण में दरेग न कंदा हुया। जेका उम्मत एतिरी जहालत जे उंदाहिन में पहुतल हुई, काइनात जे रसूल उन्हनि ते तबलीग शुरू कई, काइनात जे रसूल उन्हनि जी हिदायत शुरू कई। हिदायत कंदे 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 23 सालनि में अल्लाह जे रसूल इन्हें बदू उम्मत के इन मकाम ताईं पहुंचायो जो खुदा फरमायो कुंतुम खैर उम्मतिन, तव्हां त हिकु बहितरीन उम्मत आहियो। यानी पहिरियां उहा उम्मत हुई जाहिल, धीअरुनि खे ज़िंदा दर गौर करे। उहा उम्मत हिक ॿिए जे खून जी प्यासी, यानी जहालत वारियूं तमाम निशानियूं उन उम्मत में मौजूद। लेकिन काइनात जे रसूल 23 सालनि में उम्मत के अहिड़ो मेराज करायो जो खुदा खुद फरमायो तव्हां त हिकु बहितरीन उम्मत आहियो। या अल्लाह, असां में उहा कहिड़ी शइ आहे जंहिं शइ जे करे तूं हिन उम्मत खे बहितरीन उम्मत थो चवे? निंड अची वई आहे। जंहिं शइ जे करे हिन उम्मत खे बहितरीन उम्मत थो चवे, अल्लाह फरमायो तव्हां बहितरीन उम्मत आहियो। छो? उहा बहितरी, उहा खूबी कहिड़ी आहे तव्हां में? तव्हां अमर बिल मारूफ कयो था ऐं नही अनिल मुनकर कयो था। हाणे अव्हां में इहा सलाहियत पैदा थी वई आहे जो तव्हां कंहिंखे हक़ सच चई सघो, लिहाज़ा हाणे तव्हां बहितरीन उम्मत आहियो। लेकिन अज़ीज़ान मोहतरम, काइनात जे रसूल जी रहलत खां पोइ उहा ई उम्मत 50 साल में हिकु अहिड़ी मंज़िल ते पहुची वई, अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर तरक करे छॾियऊं, हिक ॿिए खे हक़ सच चवण छॾे ॾिनऊं एतिरे क़दुर जो जंहिं मिंबर ते रसूल अची वेंदो उन मिंबर ते यज़ीद अची करे वेहण वेंदो। हाणे इमाम अलैहिस्सलाम फरमायो त मां नाने रसूल जी उम्मत जी इस्लाह लाइ थो निकिरां। मां चाहियां थो त 23 सालनि में मुंहिंजे नाने रसूल हिन उम्मत खे जंहिं मक़ाम ताईं पहुचायो, मां हुसैन में वरी इन्हनि खे खणी उन मक़ाम ते विहारियां। लेकिन अज़ीज़ान मोहतरम, हिते हिकिड़ो सवाल आहे, थोरी ॻाल्हि ख़ुशि ॻाल्हि लेकिन तव्हांजी तवजो हुजणु खपे। हिते सवाल इहो आहे त इमाम अलैहिस्सलाम खां बैयत कंहिं घुरी? बैयत हिकिड़े यज़ीद घुरी आहे। ऐं इमाम अलैहिस्सलाम छा था फरमाइनि त मां उम्मत जी इस्लाह लाइ थो निकिरां। अचो दस्त बस्ता इमाम जी ख़िदमत में अर्ज़ कयूं, मौला ए आका, अव्हां खां बैयत घुरी आहे हिकु यज़ीद, लेकिन अव्हां चओ था मां नाने रसूल जी उम्मत जी इस्लाह लाइ थो वञां। मौला, अव्हां खां बैयत घुरी आहे यज़ीद, अव्हां जा काफ़ी जान निसार मौजूद आहिनि, अव्हां ते काफ़ी जान कुर्बान करण वारा मौजूद आहिनि, अव्हां वटि काफ़ी बहादुर जवान मौजूद आहिनि। अव्हां उन हिकिड़े यज़ीद खे क़त्ल कराए छॾियो, ॻाल्हि ई ख़तम थी वेंदी। अव्हां जो मदीनो छॾियो था, क़याम कयो था, त इन खां बहितर आहे जंहिं बैयत घुरी आहे अव्हां उन हिकिड़े खे क़त्ल करायो, किसो ई ख़तम। हाणे ज़ान मोहतरम, जॾहिं असां इन सवाल खे ॾिसंदासीं ऐं रिवायात जो जेको ज़बाने हाल आहे उन खे ॾिसंदासीं त असांखे जेको नतीजो मिलंदो त असां रिवायात जे ज़बाने हाल खे अगरि मुकालमे जी सूरत में मां पेश कयां त बईद न आहे जो इमाम अलैहिस्सलाम चवे त अॼोको जेको मुआशिरो आहे उन मुआशिरे में मुश्किल यज़ीद खे क़त्ल करण सां हल न थींदी। असांजी जेका असली मुश्किल आहे, मुआशिरो मुर्दा थी वियो आहे। मुआशिरे मां अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर ख़त्म थी चुको आहे। अगरि मुआशिरो मुर्दा ई रही वञे, मां हिन हिकिड़े यज़ीद खे मारायां, इन सां मुश्किल हल न थींदी। जेसीं ताईं मुआशिरो मुर्दा आहे, मां हिन यज़ीद खे क़त्ल कराईंदुसि, इहो मुर्दा मुआशिरो ॿिए यज़ीद खे विहारे छॾींदो। मां ॿिए यज़ीद खे क़त्ल करायां, इहो मुआशिरो टियों यज़ीद ठाहे उन खे विहारे छॾींदो। पोइ मौला मुश्किल जो हल छा आहे? इमाम अलैहिस्सलाम फरमायो मुश्किल जो हल इहो आहे त हिन मुआशिरे खे ज़िंदा कयूं, इन मुआशिरे में हक़ सच चवण जी सलाहियत पैदा थिए। जॾहिं मुआशिरो ज़िंदा थी पियो न, इमाम तो फरमाए हाणे यज़ीद खे मारण जी ज़रूरत न आहे। जॾहिं मुआशिरो ज़िंदा थी वञे, ही ख़ुदि यज़ीद खे न यज़ीदियत खे मारे छॾींदो।
हाणे मुआशिरे खे ज़िंदा कीअं कजे? इमाम अलैहिस्सलाम फरमायो इन्नमा खरजतो लितलबिल इस्लाह फी उम्मत जद्दी रसूलिल्लाह उरीदु अन आमरो बिल मारूफ व अनहा अनिल मुनकर। जॾहिं मां अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर कंदुमि न मुआशिरो ज़िंदा थी पवंदो। हिकु मरतबा बुलंद आवाज़ सां सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला हाणे अज़ीज़ान मोहतरम इमाम अलैहिस्सलाम जन जॾहिं मक़सद पंहिंजो बयान कयो व इन्नमा खरजतु लितलबिल इस्लाह फी उम्मत जद्दी रसूलिल्लाह, मां जेको क़याम कयां थो उहो इन लाइ थो कयां ताकि नाने रसूल जी उम्मत जी इस्लाह थी पवे। तवजो थो चाहियां साईं, बस आख़िरी ॿ ॻाल्हियूं हिकिड़ी रिवायत असां हाणे अज़ान मोहतरम सवाल इहो आहे त आया छा बैयत फ़क़त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां घुरी वई? न, बैयत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां बि घुरी वई, बैयत अब्दुल्लाह इब्न उमर खां बि घुरी वई, बैयत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर खां बि घुरी वई, बैयत कुछ ॿियनि अहम शख़्सियतुनि खां बि घुरी वई। लेकिन अज़ीज़ान मोहतरम अहम शइ इहा हुई जॾहिं न ॿिनि शयुनि मंझां अगरि हिकिड़ी शइ खे अख़्तियार कयो या त दीन बचायो या पंहिंजी ज़िंदगी बचायो। तवजो हुजे साईं, या दीन बचायो या ज़िंदगी बचायो। हाणे जॾहिं अब्दुल्लाह इब्न उमर जो वारो आयो, अब्दुल्लाह इब्न उमर मदीने मंझां निकिरी मदीने जे सहरा में वञी करे हिकिड़ो ख़ैमो हयईं। तवजो हुजे साईं, मदीने जे सहरा में ख़ैमो हयईं, मदीने जे सहरा में ख़ैमो हणी इबादत करणु शुरू थी वियो। अल्लाह सां राज़ो न्याज़ शुरू करे ऐलान कयईं, यज़ीद खे गोया के पैगाम ॾिनई त जियो और जीने दो, न असां तोखे कुझु चवंदासीं न तूं असांखे कुझु चओ। यानी इस्लाम खे बचाइण जी ज़िमेदारी, इस्लाम के यजीदियत जहिड़े वायरस खां पाक करण जी ज़िमेदारी हुसैन ते भी आई, अब्दुल्लाह इब्न उमर ते भी आई, अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर ते भी आई। लेकिन अब्दुल्लाह इब्न उमर छा कयो? पंहिंजी गैर ज़िमेदारी खे इबादत जी चादर पाराए छॾियईं। वञी करबला मदीने जे सहरा में इबादत करण लॻो। सादा सादा माण्हू चवण लॻा, वाह केॾो न इबादत गुज़ार आहे। ही एतिरो हिजाज़ में शाम ऐं इराक़ में ही मसलो लॻो पियो आहे, इख़्तिलाफ़ात लॻा पिया आहिनि, लेकिन हिन जो इन इख़्तिलाफ़ात सां न अचे न वञे। हिन जो मक़सदु आहे फ़क़ति अल्लाह जी इबादत करणु। लेकिन दर हक़ीक़त हिन जो मक़सदु अल्लाह जी इबादत न हुयो, पंहिंजी गैर ज़िमेदारी खे इबादत जी चादर पाराए माण्हुनि खे धोखो ॾियणो हुयो। हाणे अज़ान मोहतरम अचो, अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर हुसैन अलैहिस्सलाम वटि आयो, ए हुसैन मूं वटि अहिड़ा माण्हू आहिनि जो अगरि उहे माण्हू तव्हां उन्हनि माण्हुनि सां गॾिजी पओ त उहे अहिड़नि रस्तनि खां वाक़िफ़ आहिनि जो खुफ़िया रस्तनि जे ज़रिए अव्हांखे मके पुॼाईंदा, अव्हां लिकी करे मके ॾांहुं निकिरी वञो। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो ॾिठो न, इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुनखे ॾिसी करे फरमायो त अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर तूं कंहिंखे लिकी करे निकिरण जा मशवरा ॾे थो? मां उन अली जो पुटु आहियां जेको अली चवंदो हुयो त मौत अली ते वाक़िअ थिए या अली मौत ते वाक़िअ थिए, कोई फ़र्क़ु कोन्हे को। हाणे अज़ान मोहतरम अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर हलियो वियो, वञी बैतुल्लाह सां लिकी वेही रहियो, खाना काबा वटि लिकी वेही रहियो। हाणे अज़ीज़ान मोहतरम जॾहिं यज़ीद चढ़ाई कई काबे ते, यज़ीद काबे ते पथरा करण लॻो। तवजो हुजे, जॾहिं यज़ीद काबे ते बैतुल्लाह ते पथरा मिंजी कुन सां पत्थर उछलाइण लॻो त अल्लाह खां असां इहो सवाल करे सघूं था, ख़ुदा जी बारगाह में इहो अर्ज़ु कयूं, या अल्लाह
पहिरियां जॾहिं अबरहा लश्कर वठी आयो हिते इस्लाम जो को ॿियो लश्कर तयार बि न हुयो त तूं पखियुनि जे ज़रिए उन ते पत्थर उछलाए उनखे हलाक कराए छॾियो। लेकिन अॼु मुंहिंजी कुन सां बैतुल्लाह ते हमिलो थिए थो त अज़ीज़ान मोहतरम उन जो नतीजो जेको असांखे मिलंदो रिवायात मां त ख़ुदावंद आलम जी जेको रिवायात मां जेको मतिलबु असांखे ज़बान हाल में मिलंदो त ख़ुदा फरमायो त हिकु आहे बैतुल्लाह जी हिफ़ाज़त, ॿियो आहे हिकु गैर ज़िम्मेदार शख़्स बैतुल्लाह में वञी करे पनाह वरिती अथई, पंहिंजे पाण खे दीनदार सॾराए थो, पंहिंजे पाण खे दीन जो वारिस सम्झे थो, पंहिंजे पाण खे इस्लाम जो ठेकेदार सम्झे थो। लेकिन जॾहिं इस्लाम ते ख़तरो आयो त इस्लाम खे छॾे करे पंहिंजी जान बचाइण लाइ बैतुल्लाह में आयो आहे। ख़ुदा फरमाए थो बैतुल्लाह जो असुल इहा बिल्डिंग न आहे, मुंहिंजो घर इहो बिल्डिंग न आहे न, उन जो आहे रूह ऐं बैतुल्लाह जो रूह आहे इमामत। हाणे अगरि कंहिं गैर ज़िम्मेदार खे बेनिकाब करण लाइ बैतुल्लाह जी बिल्डिंग ड्रहे थी त पई ड्रहे, मां बैतुल्लाह जो ड्रहण बर्दाश्त कंदुसि, लेकिन इहो बर्दाश्त न कंदुसि हिकु गैर ज़िम्मेदार शख़्स मुंहिंजे घर जो बहानो करे मुंहुं लिकाए वेही रहे। ऐं इहो ई सबबु आहे जन मोहतरम जॾहिं इमाम अलैहिस्सलाम जन निकिरनि पिया पंहिंजे एहराम खे तब्दील कयूं त हाणे अज़ान मोहतरम इंसान अॼु हिन दुनिया में जेकॾहिं इंसान गौर करे सभ खां वधीक जेका ख़ुदा जे क़रीब शइ आहे उहा कहिड़ी आहे, उहा आहे बैतुल्लाह, अल्लाह जो घर, हजर असवद, गिलाफ़ काबा। हाणे अज़ान मोहतरम उते तमामु हाजी हज में मसरूफ़ आहिनि, ख़ुदा जे वेझो आहिनि, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जूं सदाऊं बुलंदनि। लेकिन उन मकाम ते इमाम अलैहिस्सलाम जन एक अजीम फरमान जारी कियो। अज़ीज़ान मोहतरम अगर को बाहर बीठो हुजे, को गली में बीठो हुजे, को घर में बीठो हुजे, को सहरा में बीठो हुजे, उन्हीं के चइबो आ त हल अंदर हलूं मस्जिद ते अल्लाह जे वेझो थियूं, हल बैतुल्लाह में हलूं अल्लाह जे वेझो थियूं, हल खाना काबा में हलूं अल्लाह जे वेझो थियूं। लेकिन सब हाजी बैतुल्लाह जे तवाफ में मसरूफ़ आहिनि। लेकिन इमाम अलैहिस्सलाम जॾहिं एहराम टोड़े रवानो थियण जो कयो आहे, इमाम अलैहिस्सलाम फरमायो आहे मन कान फीज़ा बाज़िलन महजतहु व मुवत्तिनन अला लिकाइल्लाह फलयरहल माना। इमाम अलैहिस्सलाम उन्हनि खे थो चवे जिन्हनि जे ज़बान ते लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक थी सदाए, जिन्हनि जा हथ गिलाफ़े काबा में आहिनि, उन्हनि खे तो इमाम चवे त अगर अवां अल्लाह जी राह में कुर्बानी जो जज्बो रखो था ऐं अवां मजा जेको बे अल्लाह सां मुलाकात चाहे थो वो खाना काबा के छड़े करे मुंह हुसैन सां सहरा दे हली पवे। यानी मुलाकात खुदा सां करनी आ त पो खाने काबा के छड़े सहरा दे हलो। छो जो अगर बैतुल्लाह सां इमामत जो ताल्लुक आहे त बैतुल्लाह है। अगर बैतुल्लाह में रूह नाही त अज़ीज़ान मोहतरम तो वो बैतुल्लाह नाही। बस अज़ादारान इमाम अलैहिस्सलाम जॾहिं न ही अजीम काफ़िलो शाम जे ज़िंदान में हुयो या आज़ादारो उन वक़्त यजीद जी घरवारी इसरार कयो आहे त ए यजीद असां चाहियूं था त इन्हनि कैदियुनि सां मुलाक़ात कयूं। आज़ादारो जॾहिं न यजीद इनकार न करे सघियो तो अज़ादारो उन मलऊं पंहिंजे घर खां वठी ज़िंदान जे दरवाज़े ताईं ॿिन्ही तरफ़नि खां रेशम जे कनातुनि जो एहतमाम कयो आहे। अज़ादारो जॾहिं न ज़िंदान जे दरवाज़े जे साम्हूं आई जनाब ज़ैनब आलिया जी जॾहिं निगाह पई आहे न
बीबी उम्मे कलसूम जो कुल्हो हिलाए करे फरमाए थी भेण उम्मे कलसूम ही जेका साम्हूं अचे थी अवां इनखे सुञाणो था। अज़ादारो बीबी उम्मे कलसूम फरमायो भेण ज़ैनब ही असांजी कनीज़ नामे हिंदा ही जेका असांजी बानी हूंदी हुई। अज़ादारो जॾहिं न इहो लफ़्ज़ बीबी ज़ैनब आलिया ॿुधो, जनाब ज़ैनब आलिया सभिनी बीबियुनि खे मन्नत कई अहिड़े अंदाज़ में वेहो जो असांजी कनीज़ असांखे हिन हाल में न ॾिसे। अज़ादारो सभु बीबियूं इन अंदाज़ में वेठियूं आहिनि जो कोशिशि हुई त कंहिं तरीक़े सां हिंदा असांखे न सुञाणे। अज़ादारो इत्तेफ़ाक़ सां हिंदा जी कुर्सी उते अची लॻी आहे जिते जनाब ज़ैनब आलिया वेठी हुई। अज़ादारो जॾहिं न उते कुर्सी लॻी आहे या हिंदा ॾिसी करे जनाब ज़ैनब आलिया ॾे फरमाए थी मिन अय्यल बिलाद अंतुन, ए कैदिन ॿुधायो त सही अव्हां कहिड़े शहर जूं रहण वारियूं आहियो। अज़ादारो जॾहिं न इहो त अज़ादारो जनाब ज़ैनब आलिया फरमायो मिन बलदिल मदीना, त ए हिंदा ए शहज़ादी असां मदीने जे रहण वारा आहियूं। अज़ादारो जॾहिं न मदीने जो नालो आयो हिंदा कुर्सी छॾींदे मदीने ना मुंहुं करे ज़मीन ते वेहंदे चयो अला साकिनहा अफ़ज़ल सलाम, ओ मदीने जे रहण वारनि ते मुंहिंजा हज़ारे सलाम हुजनि। इहो कीअं थो थी सघे जो मदीने जा रहाकू मिटी ते वेहनि हिंदा कुर्सी ते वेहे। अज़ादारो जॾहिं न हिंदा ॿियो सुवाल कयो आहे त अव्हां मदीने मंझां कहिड़ी जॻह ते? अज़ादारो बीबी फरमायो असां महल बनी हाशिम जा। अज़ादारो जॾहिं न महल बनी हाशिम जो नालो आयो हिंदा चयो महल बनी हाशिम मां कहिड़ी जॻह ते? अज़ादारो बीबी फरमायो उन मक़ाम ते रहूं था जो शाम जो रोज़े रसूल जो सायो असांजे सहन में ईंदो आहे। अज़ादारो उन वक़्तु हिंदा चयो मुंहिंजो हाल लहंदो थो वञे, उते मुंहिंजी हिकु मुर्शिद ज़ादी रहंदी आहे। अज़ादारो बीबी फरमायो तुंहिंजी मुर्शिद ज़ादी जो नालो छा आहे? अज़ादारो जॾहिं न बीबी नालो पुछो हिंदा ॾिसी करे चवे थी अगर तू कैदिन न हुजे हा मां तोसां सख़्त कलामी कयां हा, लेकिन छा कयां मूंखे मुंहिंजी मुर्शिद ज़ादी मना कयो आहे त कॾहिं बि कैदिन सां सख़्त कलाम न कजां। अज़ादारो इहो चवणु हुयो। बीबी रोई करे फरमाए थी हिंदा सुञाण मां तुंहिंजी मुर्शिद ज़ादी ज़ैनब आहे। अज़ादारो हिंदा जो इहो ॿुधणु हुयो। रोई करे चवे थी जे तूं ज़ैनब आहे त उहो अब्बास काथे आहे जंहिंते तोखे